من كلم الله ورفع بعدهم درجات صدق الله العظيم وصدق رسوله النبي الكريم مولاي صل وسلم دائما ابدا على حبيبك خير الخلق كلهم محمد سيد الكونين والثقلين والفريقين من عرب ومن عجم والحبيب الذي ترجى شفاعته لكل حول من الأهوال مقتحم सबसे औला आला हमारा नबी सबसे बाला वाला हमारा नबी अपने मौला का प्यारा हमारा नबी दोनों आलम का दूल्हा हमारा नबी बज़ में आखिर का शम्अ फरोज़ा हुआ बज़ में आखिर का शम्अ फरोज़ा हुआ नूर अव्वल का जलवा हमारा नबी करनों बदली रसूलों की होती रही चांद बदली का निकला हमारा नबी बुझ गई जिसके आगे सब ही मशालें बुझ गई जिसके आगे सब ही मशालें शम्मा वो लेकर आया हमारा नबी क्या खबर कितने तारे खिले छुप गए क्या खबर कितने तारे खिले छुप गए पर न डूबे न डूबा हमारा नबी कौन देता है देने को मुँह चाहिए कौन देता है देने को मुँह चाहिए देने वाला है सच्चा हमारा नबी 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 सभी जो कौन देता है बाबा से बोल असां अहले सुन्नत जमात या रसूलुल्लाह चवण वारन जो अकीदो है असां कामिल अकमल मुर्शिद वारन जो अकीदो कौन देता है देने को मुंह चाहिए वठण वारे के ज़बान हुजे घुरण आशिक जो कम घुरण कामिल अकमल मुर्शिद वारे जो कम अल्लाह जी अता सां ॾियण झोलनि खे भरण सरकार मदीना शहनशाह मदीना जो कम छो जो असां आशिकन को मदीनो दूर ना है असां तव्हांजा दिलबर नबी दूर ना है कौन देता है दीन देने को मुंह चाहिए देने वाला है सच्चा हमारा नबी वाज़े बुलंद छो कौन देता है बाबा से बुलंद कौन देता है देने को मुंह चाहिए कौन देता है देने को मुंह चाहिए देने वाला है सच्चा हमारा नबी मोद सामिन हज़रात आशिकान मुस्तफ़ा गुलामान मुस्तफ़ा मावा जो सामो तकीर करण जे लाइ नया वेठो बस सिर्फ़ मुहम्मदी लिस्ट हैदरी लिस्ट हुसैनी लिस्ट में नालो गणाईंदम नालो लिखाईंदम अल्हम्दुलिल्लाह त हिन वक़्तु असां सभिनि जा मुहम्मदी लिस्ट हुसैनी लिस्ट में नाला लिखिजी रहिया
हे उहा दरबार हुसैनाबाद दरबार रूहानी दरबार आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे इश्क ऐं मुहब्बत जो मरकज़ इहो बि चवंदुमि त अल्लाह जी सच्ची तौहीद जो ही मरकज़ त अल्हम्दुलिल्लाह अगर असां रंगियासीं त हिन दर खां ई रंगियासीं ईअं आहे न दा ए सचो ए निस्बत वारो ए मोहब्बत वारो ए अहले ज़िक्र वारो ए कामिल अकमल मुर्शिद वारो ए हुसैनियो इन आहे न अगर असां तव्हां खे इहे रंग लगा अल्लाह जी सच्ची तौहीद वारो रंग आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे इश्क मोहब्बत ऐं सीरत वारो रंग आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे अहल बैत अतहार जो इश्क मोहब्बत ऐं सीरत वारो रंग ऐं आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे सहाबा कराम जी इश्क मोहब्बत ऐं सीरत वारो रंग असां तव्हां खे लॻो त दरबार हुसैनाबाद मुर्शिद करीम कंबर वारे में ई लॻो समाचार जंहिं निकिरण खां पहिरियां जंहिं इरादो कयो बाबा सुभाणे दरबार हुसैनाबाद असांखे पहुचणो आहे त मुंहिंजो त एतिरो अक़ीदो मज़बूत आहे पहुचण खां पहिरियां असां तव्हांजा नाला मुहम्मदी रजिस्टर में दर्ज थी विया छो जो अल्लाह जे कामिल अकमल वलियन वटि अचणु हीअ अल्लाह जी घुर ऐं अल्लाह जी रज़ा हूंदी आहे न अल्लाह जा कामिल अकमल वली अल्लाह जी तौहीद वारो गंज तौहीदी गंज त अल्लाह जा कामिल अकमल वली मुहम्मदी गंज विराईंदा तक़सीम फरमाईंदा त छा अर्ज़ कयमि त असां तव्हांजो नालो पहिरियां ई पहुचण खां पहिरियां ई दर्ज थी वियो त वरी असां तव्हां जेके ख़ाली झोलियूं अॼु दरबार हुसैनाबाद में खणी आया दिलि जूं नेक तमन्नाऊं खणी आया कंहिंजी का तमन्ना आहे त या अल्लाह मूंखे नेक सालिह नरीना औलाद फरमा नरीना औलाद अता फरमा ऐं कंहिंजी तमन्ना आहे त या अल्लाह दुआ आहे त या अल्लाह त मूंखे कामिल शिफ़ा मूंखे कामिल सिहत अता फरमा छो जो असां वसीले वारा असां वसीले सां दुआ घुरी रहिया आहियूं मुर्शिद कामिल जे सदके या अल्लाह त मूंखे कामिल शिफ़ा कामिल सिहत अता फरमा या अल्लाह मुर्शिद कामिल जे सदके त मुंहिंजा कर्ज़ लाहे मुंहिंजे मर्ज़नि खे दूर फरमा मुझे मर्ज़न के खत्म फरमाए तो या अल्लाह जेके असां तव्हां खाली झोली खणी आया आहियूं त या अल्लाह असां जो उहे मुर्शिद कामिल जे सदके असां जी झोलियूं भर सदको कंहिंजो आहे मुर्शिद कामिल अकमल जो आहे सदको कंहिंजो आहे सरकार मदीना जो आहे वसीलो कंहिंजो आहे मुर्शिद कामिल जो आहे वसीलो कंहिंजो आहे त सरकार मदीना शहंशाह मदीना जो आहे वसीलो कंहिंजो आहे सरकार जे अहल बैत अतहार जो आहे वसीलो कंहिंजो सरकार जे सहाबा कराम जो त मां इहो ई अर्ज़ रखंदुमि कि उहा दरबार हिते दिल ही दिल में फ़क़ीर भली तूं ज़बान सां अर्ज़ न कर हिते आयो त हिते का आज़माइण जी ज़रूरत न आहे पोइ बि तुंहिंजे तसल्ली जे लाइ मां इहो चवां थो त दिल ही दिल में अर्ज़ रखण वसीलो कामिल अकमल मुर्शिद जो वठण असां तव्हांजो कमु आहे वसीलो वठण हज़रत क़िबला बाबा साईं जो असां तव्हांजो कमु आहे पर असां तव्हांजी ख़ाली झोलियुनि खे भरण मुर्शिद कामिल अकमल जो ई कमु आहे गाल हूंदी आहे हुसैनियो अहले मोहब्बत वारो ऐं अहले ज़िक्र वारो गाल हूंदी आहे अक़ीदे जी अक़ीदो ईअं मज़बूत न थींदो अक़ीदो मज़बूत थींदो आहे त मुर्शिद कामिल अकमल जी मज़बूत निस्बत सां ई मज़बूत थींदो अगर अक़ीदे जी ॻाल्हि कंदे निस्बत जी ॻाल्हि कंदे मोहब्बत जी ॻाल्हि कंदे मुर्शिद सां निस्बत मज़बूत न हूंदी मुर्शिद में अक़ीदो मज़बूत न हूंदी त ख़ुदा जो कसम उहो मुरीद
ठिकर ठल्लो हूंदो जंहिंजी निस्बत पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद सां मज़बूत आहे मज़बूत हूंदी त ख़ुदा जो कसम झोलियूं बि उन जूं भरिजी वेंदी त मुझो त ही मजबूत अकीदो आ फकीर मुझो मजबूत अकीदो आ त अल्लाह जी अता सां असां तवां जा कामिल अकमल मुर्शिद करीम असां तवां के ॾिसी भी रहिया आहिनि त असां तवां जा दिल वारा आवाज़ ॿुधी भी रहिया आहिनि तू जिंदा है वल्ला तू जिंदा है वल्ला तू जिंदा है वल्ला बाबा से बुलंद छो ललकार सा छो तू जिंदा है वल्ला तू जिंदा है वल्ला मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले यो शेर ये अशार आका अलैहिस्सलातु वस्सलाम जलाया है पर मुझो ही अकीदो आ जेके मोहम्मद अरबी जी नज़रुन निगाहुन जा नवाज़िलन त उहे भी अल्लाह जी अता सां पंहिंजी मज़ारुन में ज़िंदा छा कम जेके मोहम्मद अरबी जी निगाह जा नवाज़िल आहिनि त उहे भी अल्लाह जी अता सां पंहिंजी क़ब्रुन में ज़िंदा आहिनि उन्हनि पंहिंजी नज़रुन जे नवाज़िल सचन गुलामन जहिड़ा पंहिंजनि नाइबन जहिड़ा सरकार फरमाइनि था अला इन औलिया अल्लाह ला यमूतून वलाकिन यंतकिलून मिन दारिन इला दार त सरकार फरमाइनि था मुझे नज़रुन जा नवाज़िल मुझी निगाहुन जा नवाज़िल मुझी नज़रुन सां ख़रीद मुझा नाइब मुझा नुमाइंदा मुझी तर्जुमानी करण वारा मुझा कामिल अकमल वली मुझी नज़रुन जा नवाज़िल गुलाम पाजी मज़ारुन में जिंदा चले सरकार जो फरमाना त अल्लाह जा कामिल अकमल वली पाजी मज़ारुन में जिंदा आहिन त जिंदा आहिन त ॾिसी भी रहिया आहिनि जिंदा आहिनि त ॾिसी भी रहिया आहिनि त अॼु पंहिंजनि हुसैनी गुलामनि जा मुर्शिद करीम आवाज़ भी ॿुधी रहिया आहिनि त सिर्फ़ नज़र मुर्शिद करीमन जी सिर्फ़ नज़र इन जमात नाहे मुझो त एतिरो मज़बूत अकीदो आहे जेके निस्बत वारा फ़कीर पंहिंजे घर वारनि पंहिंजे ॿारनि बचनि पंहिंजे घर वारनि खे छॾे आया न उन्हनि ते बि मुर्शिद कामिल अकमल जी नज़र आहे ए हुसैनियो परेशान न थियो हिते भी असां तव्हां जा कम ठही रहिया आहिनि पर जेके तूं डथल कम छॾे आयो पंहिंजा मामला पंहिंजा घर ॿार बच्चा अल्लाह जे हवाले करे आयो आहे मुझो त एतिरो मज़बूत अकीदो तूं तवजो होॾे न ॾे तूं तवजो ॾे त पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद करीम ॾे तवजो ॾे त मुर्शिद कामिल ॾे तवजो ॾींदे तेरे मुर्शिद कामिल ॾे तवजो ॾींदे त अल्लाह जो तवजो अल्लाह जी करम अल्लाह जे रहमत जी बारिश जेके तुंहिंजा ॾहियल कमनि तुंहिंजा उहे कम ठही वेंदा त इंशाअल्लाह असां तव्हांजो ही मज़बूत अकीदो आहे जेके घर ॿार बचा अल्लाह जे हवाले करे आया आहियूं त इंशाअल्लाह नमाज़ खां बाद तोॾे ख़ुशख़बरी ईंदी त तुंहिंजो कमु ठही वियो हे दर अहिड़ो आहे त हिन दर तां हे दर अल्लाह जे करम अल्लाह जे फज़ल अल्लाह जे रहमत जे वेझो कंदो आहे इहो ई दर मुर्शिद कामिल अकमल जो दर त आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे बि वेझो ग़रीब तॾहिं त मां चवंदो आहियां त सिरात मुस्तक़ीम ते हलाईंदो आहे त मुर्शिद कामिल अकमल हलाईंदो केरु हलाईंदो आहे मुर्शिद कामिल अकमल हलाईंदो आहे जॾहिं गुनाहगार कंहिं कामिल अकमल जी
जी नज़रुनि सां जीअं ख़रीद थींदा आहिनि, कामिल अकमल निगाहुनि सां जॾहिं ख़रीद कंदा आहिनि, उन्हनि गुनाहगारनि खे उहो कामिल अकमल मुर्शिद सिरात अल्लाह ते हलाए पंहिंजी नज़र सां, पंहिंजी महिनत सां सिरात रसूल ताईं पहुचाईंदो आहे। जॾहिं सिरात रसूल ताईं पहुचाईंदो आहे, जॾहिं हेॾो मोहम्मद अरबी जी नज़र पहुचंदी आहे त उहो अल्लाह जो नेक बहानो सिरात अल्लाह ताईं पहुची वेंदो। उहो अल्लाह जो नेक बहानो सिरात ते मुस्तक़ीम ताईं पहुची वेंदो आहे। यानी सिरात अल्लाह यानी सिरात रसूल, सिरात रसूल यानी सिरात अल्लाह, सिरात मुस्तक़ीम ते हलाईंदो आहे त कामिल अकमल मुर्शिद करीम हलाईंदो। तो सब तारीफ़ों अल्लाह ताला जे लाइ आहिनि जेको ख़ालिक़ व मालिक आहे। अल्लाह ही मअबूद आहे, अल्लाह ही मक़सूद आहे, अल्लाह वहदहू ला शरीक आहे। अल्लाह ताला जी कुदरत बेमिसल बेमिसाल आहे, बेशुमार दुरूद व सलाम आका अलैहिस्सलातु व सलाम जी ज़ात मुक़द्दस साजिब। तो अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम के सब शान असांजो अक़ीदो आहे, मज़बूत अक़ीदो आहे। तो अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब के सब शान मकाम इज्जतूं अज़मतूं बयन बुरहान कमालात मोजज़ात अता फरमाए हिन दुनिया जे तख़्ते ते मबूस फरमायो आहे। असांजा नबी जो शान वारा नबी, असांजा नबी शान वारा नबी, असांजा नबी जो अज़मत वारा नबी, असांजा नबी जो अज़मत वारा नबी। तवज्जो, अल्लाह ताला हिन दुनिया जे तख़्ते ते अल्लाह ताला हिन दुनिया जे तख़्ते ते कमो बे 1.25 लख अंबिया किराम जलवा अफ़रोज़ फरमाया है। अल्लाह ताला नबूवत में जरा तवज्जो, अल्लाह ताला नबूवत में तमाम नबियन के बराबर हिस्सो अता फरमायो आहे। तो अंबिया किराम के अल्लाह ताला दर्जन में अंबिया किराम के अल्लाह ताला दर्जन में मर्तबे में फजीलत में बाज खां बाज ते आला फजीलत अता फरमाया है, आला फजीलत अता फरमाया है। तो जेड़ी तरह अल्लाह ताला कुरान मजीद फुरकान हमीद में इरशाद तो फरमाए तिलकर रुसुल फद्दलना बादहुम अला बाद। अल्लाह ताला फरमायो त ही मुजा रसूल आहिन, ही मुजा रसूल आहिन, ही मुजा रसूल आहिन आदम अलैहिस्सलाम का आका अलैहिस्सलातु वस्सलाम तिलका रसूल फद्दलना बादहुम अला बाद। अल्लाह ताला फरमायो तो ही मुजा रसूल आहिन आदम अलैहिस्सलाम का आका अलैहिस्सलातु वस्सलाम ताई इनन मां बाज खे बाज ते फजीलत दी। अल्लाह ताला फरमायो तो इनन मां बाज के वास्ते फजीलत रनी से मिनहुम मन कल्लमल्लाह व रफा बादहुम दरजात। अगते अल्लाह ताला फरमाए तो इनन रसूलन मां किन सा अल्लाह ताला कलाम फरमायो। अल्लाह ताला फरमाए इनन रसूलन मां किन सा अल्लाह ताला कलाम फरमायो। ऐं कंहिं रसूल खे रसूल के सबनी का बुलंद दर्जा अता फरमाया से, सबनी रसूलन का वधिक फजीलत अता फरमाई से, सबनी रसूलन का वधिक फजीलत अता फरमाई से। तो हिन आयत करीमा में हिन आयत करीमा में अल्लाह ताला कल्लम अल्लाह मुराद मूसा अलैहिस्सलाम है। हिन आयत करीमा में मुराद कल्लम अल्लाह मुराद मूसा अलैहिस्सलाम है। तो मूसा अलैहिस्सलाम सा कोहे तूर ते अल्लाह ताला कलाम फरमायो। मूसा अलैहिस्सलाम सा अल्लाह ताला कोहे तूर ते कलाम फरमायो। ऐ रफ़ा दरजात मां मुराद आका अलैहिस्सलातु वस्सलाम है। जेड़ी तरह अल्लाह ताला फरमाए तो व रफ़ना लक ज़िक्रक व रफ़ना लक ज़िक्रक मुजा हबीब तुझे ज़िक्र के तुझे शान के तुझी फजीलत के असा अफजल आला बुलंद बाला बनाए छड़ियो।
अल्लाह ताला शाह फरमा रफ़अना लक ज़िक्र मुझे हबीब तुझे शान तुझी फजीलत तुझी अज़मत उनके असा अफजल व आला बुलंद व बाला फरमायो जरा तवज्जो तो कोई खलीलुल्लाह है, कोई खलीलुल्लाह है, कोई ज़बीहुल्लाह है, कोई कलीमुल्लाह है, कोई रूहुल्लाह है, पर सबिनी नबियन रसूलन खान दर्जन में अफजल व आला मर्तबे में बुलंद व बाला अल्लाह ताला पंहिंजे हबीब सय्यदुल अंबिया खातमुन नबिय्यीन खातमुल मुरसलीन के बनायो आहे। जरा तवज्जो तफसीर कबीर में इमाम फखरुद्दीन राजी रहमतुल्लाह अलैह फरमाए तो काल फखरुद्दीन राजी रहमतुल्लाह अलैह अजमातुल उम्मत अला अन्न बादल अंबिया अफदल मिन बादिन व अला अन्न सय्यदना मुहम्मदन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अफदल मिनल कुल। जरा तवज्जो इमाम फखरुद्दीन राजी रहमतुल्लाह अलैह फरमाए तो इन गाल ते उम्मत जो इजमा इत्तफाक आहे त बाज़ अंबिया खां बाज़ अफजल आहिन, बाज़ अंबिया खां बाज़ अफजल आहिन। इमाम साहब फरमाए तो फखरुद्दीन फरमाए तो इन ते भी पूरी उम्मत मुतफ़क़ आहे, इन ते भी पूरी उम्मत मुतफ़क़ आहे त सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम तमाम अंबिया अलैहिस्सलाम खां अफजल आहे। आका अलैहिस्सलातु वस्सलाम तमाम अंबिया खां अफजल आहे। यानी सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम के अल्लाह ताला सभी नबियन का अफजल आला बुलंद बाला दर्जा अता फरमाया है, अफजल आला बुलंद बाला दर्जा अता फरमाया है। हदीसा हर साल बिन अब्दुल्लाह तस्तूरी बयान करे तो मूसा अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम जी अल्लाह जी बारगाह में हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जी बारगाह में अर्ज़ कयो या रब ए रब मुजारब त मूंखे मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जा बाज़ दर्जन मार्जन यानी कुछ दर्जा देखा अल्लाह ताला हज़रत मूसा अलैहिस्सलाम के फरमायो अल्लाह ताला फरमायो तोखे इन जी ताकत ना है, तोखे इन जी ताकत ना है परमा उन जे अजीम व जलील मंज़िलन मा एक मंजिल तोखे देखारिया तो अल्लाह ताला फरमायो तो ए मूसा परमा आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी अजीम व जलील मंजिलन मा एक मंजिल ए मूसा तोखे देखारिया तो इहा मंजिल ए मूसा या मंजिल जै मंजिल जे करे मां पंहिंजे हबीब खे तोते ऐं तमाम मखलूक दे फज़ीलत अता फरमाया है। पोइ अल्लाह ताला हज़रत मूसा अलैहिस्सलाम के सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जी हिक मंजिल ऐं दर्जे जो मुशाहिदो करायो जीअं मूसा अलैहिस्सलाम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी मंजिल सरकार जे मकाम सरकार जी शान फजीलत के ॾिसंदे ही जो एतिरो जो करीब हुयो जो मूसा अलैहिस्सलाम जो रूह निकिरी वञे एतिरो त मंजिल ॾिसंदे करीब थियो जो मूसा अलैहिस्सलाम जो रूह निकिरी वञे यानी चवण जो मक़सद ही हुआ त यानी अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे तमाम अंबिया अलैहिस्सलाम सभिनी नबियन सभिनी रसूलन खां फजीलत ऐं दर्जात में अफजल आला बुलंद बाला फरमाए ऐं जेको शान ऐं दर्जात आका अलैहिस्सलातु वस्सलाम खे अता थिया आहिनि न कंहिं नबीअ खे मिलिया आहिनि न कंहिं रसूल खे मिलिया न कंहिं नबीअ खे मिलंदा न कंहिं रसूल खे मिलंदा तो असांजा नबी चो शान वारा नबी असांजा नबी चो शान वारा नबी असांजा नबी चो अज़मत वारा नबी तो सरकार जी हदीस आन तो काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज़ा यौमल क़ियामत कुन्तु इमामन नबिय्यीन कुन्तु इमामन नबिय्यीन व साहिब शफाअतिहिम गैर फख्र सरकार फरमाइंदा है सरकार जो शान जो अल्लाह ताला पंहिंजे हबीब गदा फरमायो सरकार फरमाइन था तो सरकार फरमायो क़यामत जे ॾींहुं मां सब
सभिनी नबियन जो इमाम हूंदम। सरकार फरमाइनि था मां सभिनी नबियन जो इमाम ख़तीब ऐं शफ़ी हूंदम शफ़ी हूंदम ऐं उन्हनि जी शिफ़ात करण वारो बि मां मुहम्मद मुस्तफ़ा सरकार फरमाइनि मां उन्हनि नबियन जी शफ़ात करण वारो बि मां मुहम्मद मुस्तफ़ा हूंदम। ऐं इन ॻाल्हि ते सरकार फरमाइनि था इन ॻाल्हि ते मूंखे फ़ख़्रु न आहे इन ॻाल्हि ते मूंखे फ़ख़्रु न आहे। तिलका रुसुल फज़लना बादहुम अला बाद मिनहुम मन कल्लम अल्लाह व रफ़ा बादहुम दरजा 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 तभी सरकार जी हदीस अन अबी हुरैरा क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम युदरबु सिरात बैन ज़हरानी जहन्नम फअकून अव्वल मन यजूज मिन ar-रुसुल बि उम्मती उम्मती उम्मती। ये सरकार जो शान है, सरकार पंहिंजे शान खे पाण बयान फरमा रहा है। त रिवायत आहे हज़रत अबू हुरैरा खां बयान करे थो त आका अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो सरकार फरमायो पुल सिरात सरकार फरमायो पुल सिरात जहन्नम जे मथा होंदी। सरकार फरमांदा पुल सिरात जहन्नम जे मथा होंदी ऐं तमाम रसूलन मां सब खां पहिरियां असां पंहिंजी उम्मत सां गॾु ऐं पंहिंजी उम्मत खे पुल सिरात पार कराईंदासीं। सुभान अल्लाह त चओ इहो करम थींदो त असां ते थींदो ॿियनि सभिनी उम्मतुनि खां अॻियां उहो सरकार हूंदा अॻियो सरकार हूंदा पोयों असां गुनाहगार हूंदासीं। तॾहिं त चवंदा हुन असां में नमाज़ूं आहिनि नेकियूं आहिनि हज आहिनि रोज़ा आहिनि ज़कातूं आहिनि पर असांखे नेकियुनि ते नाज़ नाहे। त मुर्शिद करीमन सेखारियो आहे त असांखे नाज़ आहे त मुहम्मद अरबी जे निगाह नज़र ते नाज़ आहे। गुनाहगार आहियूं गुनाह आहिनि कोताहियूं आहिनि कमज़ोरियूं आहिनि पर ये दिल पंहिंजे दिलबर नबी सां सची आहे। ये दिल पंहिंजे दिलबर नबी सां सची आहे। कोताहियूं आहिनि कमज़ोरियूं आहिनि पर हेॾो मुर्शिद करीम हीअं नज़र निगाह जो फेराईंदा इहे कोताहियूं ख़तम थी वेंदियूं असां मां सुस्ती ख़तम थींदी असांजे तव्हां में चुस्तगी अची वेंदी असांजे तव्हां में चुस्तगी अची वेंदी त चुस्तगी आणींदो आहे त मुर्शिद कामिल आणींदो आहे चुस्तगी त मुर्शिद कामिल आणींदो आहे जंहिंजो मुर्शिद न आहे उनजो मुर्शिद शैतान पर अल्हम्दुलिल्लाह असां आले सुन्नत जमात या रसूल अल्लाह चवण वारनि जा कामिल अकमल मुर्शिद इबादतुन रियाज़तुन सां करम थींदो आहे पर आहिस्ता आहिस्ता थींदो आहे करम थींदो आहे तब्दीली ईंदी आहे त आहिस्ते आहिस्ते ईंदी आहे जॾहिं को कामिल अकमल मुर्शिद हूंदो आहे न सुभान अल्लाह त हिकु नज़र हिकु निगाह जो फेराईंदो आहे उन निगाह फेराइण सां उन गुनाह दिल पर नबी सां ही दिल वारो कनेक्शन मिलंदो ई न मुर्शिद कामिल खां बग़ैर मुर्शिद कामिल खां बग़ैर केतिरियूं बि निमाज़ूं हुजनि केतिरियूं बि निमाज़ूं हुजनि रोज़ा हुजनि ख़ैर ख़ैरात हुजे ज़कातूं हुजनि हज हुजनि नेकी ते अमल करणु हुजे लंबा लंबा सजदा हुजनि किरोना आई न हुननि खे बाबा से बुलंद इश्क़ मोहब्बत सां जिक्र करे जाओ अल्लाह इन सब के याद कदम
तो मुर्शिद करीम खुश थींदा मुर्शिद करीम खुश थींदा मुझो मजबूत अकीदो आहे त मुर्शिद करीम ॾिसी रहिया अल्लाह जी अता आहे हुननि खे छॾे हो अंधान बोड़ान गूंगान वला किन्नल मुनाफिकीन ला यअलमून तू दिल वारो कड़ो दिल वारी तार मुर्शिद कामिल सां हीअं मजबूत रखंदे हीअं मजबूत दिल के मुर्शिद ने फिरियल छा पर जुड़ियल आहे मुर्शिद सां ये दिल मुर्शिद करीम कंबर वारे सां जुड़ियल जंहिं दिल ते मुर्शिद कामिल अकमल जी आंगुर लॻल आहे न उहा दिल ख़ुदा जो कसम ॿिए करे न फिरी सघंदी ॿिए कंहिं न फिरी सघंदी उहा अखियूं जेके अखियूं मुर्शिद कामिल जंहिं अखियुनि मुर्शिद कामिल कंबर वारे खे ॾिठो आहे न उहे अखियूं इहो न चाहींदियूं त हे अखियूं मुर्शिद कामिल कंबर वारे जे चेहरे खे सूरत खे ॾिठो आहे हे अखियूं ॿिए कंहिंजे चेहरे सूरत खे इहो ई जज़्बो आहे इहा ई मोहबत आहे मस्त मलंगा हे साधो हिन खे जज़्बो ॾिसो रसूल फ़क़ीर हे साधो आहे हे मस्तानो और मस्ताने के ॾिसो जज़्बो मोहब्बत आहे टपा तो इश्क में असां इश्क वारी ज़बान ॻाल्हायूं था हे इश्क वारे कननि सां ॿुधी रहियो इश्क वारे जा अल्फाज़ इश्क वारो ई ॿुधंदो इश्क वारा अल्फाज़ इश्क वारो ई ॿुधंदो इश्क वारा अल्फाज़ इश्क वारे जी दिल ते असर कंदा बेशक वाह 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 का कमी आहे का कमी आहे रूहानत में करम में मुखे ॿुधायो हुसैनियो जेके पिंडाल में वेठा हो जेके बीठा आहिनि गेट ते बीठा आहिनि जेके मस्जिद में आहिनि जेके सहन ते जेके बीठा आहिनि को करम आहे उहो ई करम आहे मुर्शिद करीम जो उहो ई फैज़ आहे इहे महसूस थी रहियो आहे त मुंहिंजो ही मज़बूत अक़ीदो आहे मुर्शिद करीम ख़ुदा जो कसम पंहिंजे निगाह सां पाण कमु करे रहिया मुर्शिद हुसैन आवाज़ बुलंद जो जारी रहेगा फैज़ान मुर्शिद हुसैन जारी रहेगा अदा हुसैन तव्हांखे बार बार चवंदो आहियां दर ते न वञो के अहिड़ा बि हूंदा किन खे तकलीफ़ पहुचंदी आहे छा इहा अल्फाज़ तव्हांखे सुठा लॻंदा आहिनि दर ते न वञो पर जमात में के अहिड़ा बि आहिनि जेके मुल्लनि जे कंट्रोल में आयल आहिनि पर उहे चाहींदा आहिनि त न चवे पर मां छो न चवंदमि त मां ई चवंदमि मां हिननि खे मुर्शिद करीम सां अहिड़ो त मज़बूत कंदमि एतिरो त मज़बूत कदम जो दुनिया जी कहिड़ी बि बातिल ताक़त हिन जे साम्हूं अचे त कुझु न करे सघे पाण चिकना चूर थी वेंदी इंशाअल्लाह हिन जा इरादा हिन जा अक़ीदा मज़बूत क़यामत ताईं जा वधीक थींदा रहंदा सुभान अल्लाह हक़ मुंहिंजा सोना अरे मां तव्हांखे काले तो शिकिया तव्हां मूंखे ॿुधायो घणा अहिड़ा मुल ज़हन वारा फ़क़ीर थोरो समझन मुर्शिद करीम सब कुछ ॾिसी रहिया अथव मां गैरत ते ॻाल्हाईंदो आहियां मुर्शिद जे नामूस ते ॻाल्हाईंदो आहियां अज़मत ते ॻाल्हाईंदो आहियां तरीक़त ते ॻाल्हाईंदो आहियां छा कंदो इहा तकलीफ़ अगरि कंहिंखे पहुचे थी त मां चवां थो त उहो पाण ठिकर ठल्लो ऐं ख़ाली आहे उनजो अक़ीदो मज़बूत न आहे मुर्शिद सां मुर्शिद करीम सोचे नथो हुसैनी फ़क़ीर तोखे ॿिया जेके जमायत में आहिनि जेके पीर करे ठाहे विहारो अथई जेके गुली वारी चादरूं बि पाइनि था घणी गुली वारी त ईअं रंग सां अदा ईअं थिए हा न त रंग सां ईअं दिलि वारो कनेक्शन सरकार सां मिले हा त वॾा रंगनि वारा बि अथव
त रंगन सां यार नाहे राज़ी खुदा जो कसम अगर यार राज़ी थींदो आहे त मुर्शिद कामिल अकमल जी रज़ा सां राज़ी थींदो। सुभान अल्लाह ये सवाल ही पैदा ना है। तू केतरी वो गुलियूं दे केतरी अभी हिय करे फनकारी करे माण्हुनि खे ॾेखारे जेसिताईं तोखे मुर्शिद ते गैरत न हूंदी तू कूड़े कूड़े जो पुटरो बेशक अदा सब कुछ अदा इज्तिमाई मांगा सब कुछ मुर्शिद सदके असा हुसैनी उलमा अगर इन्हनि खे इज्जत ॿिया आलिम घणा पर अगर इन हुसैनी उलमा खे हुसैनी नादखाननि खे मखणा फकीर जी बाबा मुर्शिद करीम जे सदके सां मिलन थियूं मुर्शिद करीम जी निस्बत सां मिलन थियूं मुर्शिद करीम जी जेकी उंगली मुबारक दिल ते लगण सां हुसैनी निस्बत चढ़ी हुसैनी रंग असां ते चढ़ियो हुसैनी रंग में रंगिया से त दुनिया वारा सुञाणनि सुभान अल्लाह करीम जी निस्बत न हुई मखणा पहिरियां केड़े साल में मुरीद थियो केड़े साल में थियो भैया 80 में भैया थियो 80 खां पहिरियां 79 में तोखे माण्हू न सुञाणींदा 79 में माण्हू न सुञाणींदा हुआ तेरे मुर्शिद त सब मुर्शिद करीम जी मेहनत ॿिए कंहिं उन्हनि जे अबनि ॾाॾनि जी मेहनत न आहे रसूल असांजे रूहानी अबे जी मेहनत थियल आहे कंहिंजी तव्हांजो बि रूहानी अबो आहे सिर्फ़ु मुंहिंजो न आहे तव्हांजो बि आहे असां हुनजो रूहानी बच्चा आहियूं रूहानी अबे जी मेहनत थियल आहे त सिर्फ़ु मुंहिंजो हक़ न आहे त गैर जा सब कजनि फ़क़ीर तव्हां बि हिक ॿिए खे मुर्शिद जी गैर जा सब कजो हिक ॿिए खे गैर तव्हां ते बि हक़ आहे जेको करे न मुर्शिद जे ख़िलाफ़ वञे न या जेको मुर्शिद जे ख़िलाफ़ हुनजे जलसे में वेहे या हुन सां हथ मिलाए डायरेक्ट उनखे प्यार मोहब्बत सां सम्झायो प्यार मोहब्बत सां न सम्झे त जेको आहे सो उनखे थोरो झड़को ॾेई सम्झायो झड़के सां न सम्झे त उनखे दरगाह हुसैन आबाद वठी अचो बस पर जेको घणी सफ़ाई ॾींदो वेंदो आहे न उहो गुस्ताखी में हलियो वेंदो आहे ईअं याद वक़्तु ठही थो अचे वक़्तु ठही थो अचे दादा क़िबला बाबा से माफ़ी वठ तूं एतिरो ख़ान साहब न आहे तुम पहिरियों कुझु बि न हो मुर्शिद करीम जे आंगुर न लॻ तूं ईअं ठिका ठलो कहिड़ी शइ हुई तोते करम थियो न अगरि हुसैनी रंग चढ़ियो न हुसैनी रंग त मुर्शिद कामिल सदके सां ई लॻो तूं जेको एहसान न आहे तूं सॼो मुंहिंजी ख़िदमतूं तुंहिंजी कहिड़ियूं ख़िदमतूं बाबा ख़िदमतूं कुझु बि न आहे ख़िदमतूं अगरि करे ॾेखारियो त मुर्शिद करीमन करे ॾेखारियो असांजो छा आहिनि ख़िदमतूं कहिड़ियूं ख़िदमतूं मूंखे ॿुधायो छा कयो आहे सभु मुर्शिद करीम पाण महिनतूं करे असांखे सभु कुझु ठाहे ॾिनो एतिरो त ठाहे ॾिनो मां हिकिड़ो मिसाल थो ॾियां जॾहिं तव्हां दुनिया रस्ते खां गुज़र थींदो आहे दुनिया वारनि जी शहर वारनि जी दुकान वारनि जी नज़र पवंदी आहे त इहे सलाम कंदा आहिनि इहे इज़तूं इहे शोहरतूं इहे सभु मुर्शिद कामिल सदके न अहिड़ो असांजे तव्हांखे जॾहिं कमु ठाहे ॾिनई तूं पहिरियों छा आहे तूं पहिरियों कुझु बि न इहे ॾाढियूं इहे दस्तारियूं इहे चादरूं इहे छा लिबास इहे नमाज़ूं सभु कुझु इहा नेकी मुर्शिद कामिल अकमल निगाह नज़र जो कमाल आहे समझो था गेट ते बीहण वारो समझो था अथनि खे मथे कयो आवाज़ अचे थो सभिनि खे अचे थो मुर्शिद सां सचा मुंहिंजो मक़सदु आहे मुंहिंजो पैगाम इहो आहे त मुर्शिद करीमन सां सचा मुर्शिद करीमन सां सचा मुर्शिद करीम जे बचन सां सचा मुर्शिद करीम जे बचन सां सचा एतिरो बि चवां त जमा सां बि सचो जमा सां बि सचो जॾहिं जमा सां बि सचो थींदे न त पोइ काथे बि वेंदे हुसैनी कहिड़े बि मैदान में वेंदे सचो हूंदे न कहिड़े बि मैदान में वेंदे त सॾु करणु अखियुनि खे बंदि करणु तुंहिंजो कमु हूंदो त पहचान अलाह जी अता सां मुर्शिद करीम कंबर वारे जो कमु इहे सबक़ थो ॾियां इहे सबक़ थो ॾियां इहे तोखे बुरो थो लॻे कूड़ो आण ठिकर ठलो आण दुकानदारी बंद थी थिए न अगर तू सच्चो हुजे न तो मूंसां गॾिजी पए सच्चो हुजे न मुआरी सोच रखे सच्चो हुजे न तू मुआरी सोच रखे त मुंहिंजी कहिड़ी सोच आहे हिकु अल्लाह बि मुंहिंजी कहिड़ी सोच आहे त अल्लाह बि अल्लाह जो रसूल अल्लाह जो किताब क़ुरान मजीद बि
मुर्शिद कामिल अकमल इमाम भी मुर्शिद कामिल भी हिकु त पोइ दर दर देखा वञण जी ज़रूरत न आहे। इन ई दर खे इन हिक ई दर खे मज़बूती सां पकड़ण जी ज़रूरत आहे। गुलाम शबीर कोराई सम्झो था किथे आहे गुलाम शबीर कोराई? वेठो आहे न लिखी वेठो आहे जा पने अकिलियो आहे न निस्बत वारो आहे मोहबत वारो आहे त हे बि मुर्शिद करीम जे रंग में रंग जो सभु रंग जी कुराना भी वरी जवान लगा पिया कुराना वारी एतिरी मोहब्बत में जवान ने जवान को लग दिया ये मुर्शिद कामिल अकमल जी मोहब्बत निस्बत ही जवान है मजबूत कर दिया तो चार रजब याद अथव याद जेके ईंदा हथ मथे का निसाम चार रजब बरोज अरबा 17 जनवरी 4 रजब 17 जनवरी बरोज अरबा उर्स मुबारक ईदुल अरबा उर्स मुबारक हज़रत क़िबला मुर्शिद करीम सुभान अल्लाह तो चार असां पंज ताईं आहियूं पंज तन में भी चार अचनि था पंज तन में भी चार अचनि था चार पोइ वरी थियो पंज थी विया गंज चार बेड़ा पार चार रजब बेड़ा पार रजब वाह इंशाअल्लाह बेड़ा पार भाई उर्स कया वधीक करम थींदो उर्स मुबारक ते चार रजब चार रजब बेड़ा पार रजब चार रजब बेड़ा पार रजब 4 रजब बेड़ा पार रजब 17 जनवरी बरोज अरबा दावत दे हेलो कादे बाबा से बोलो हेलो दरबार हुसैनाबाद हेलो बाबा से बोलन चो हेलो दरबार हुसैनाबाद हेलो 4 रजब 17 जनवरी बरोज अरबा हेलो दरबार हुसैनाबाद हेलो सुभान अल्लाह बेशक हेलो दरबार हुसैनाबाद मुकब्बर शरीफ 4 रजब बाबा साईं जो हुकुम तो जेको कुरान शरीफ पढ़ो था पिया तो पढ़ंदा रहो पोइ वरी सुबुह जो सवेर अची मौलवी मोहम्मद अली जेको भी स्टेज ते हुजे उनखे लिखाईंदा वञो त असां यासीन शरीफ एतिरी पढ़ी आहे या ख़तम एतिरा पढ़िया आहिनि या सलाह शरीफ पढ़ी आहे अल्लाह कयो आहे ज़िक्र कयो आहे जो कुझु बि कयो आहे उते लिखायो जो उहो बाबा साईं जे हवाले कंदासीं ऐं ॿियो ॿुधो बाबा साईं मौजूद आहिनि हाँ जी अबा नाए खां वठी नंगर भी सिलसिलो नंगर जो शुरू हूंदो उलमा सगोरन जी भी तकरीरूं वाइज़ नातूं हलंदियूं रहंदियूं ऐं ॿिए नंबर में इहा ॻाल्हि त मायूं औरतूं न अचनि बाबा साईं वरी हुकुम फरमायो आहे औरतूं न अचनि ऐं नंढा ॿार न अचनि अरबा जो ॾींहुं जे हज़रत साईं क़िबला तव्हांखे ॿुधायो 4 रजब 17 जनवरी अंग्रेज़ी अरबा जो ॾिहाड़ो ये कदा चो हेलो दरबार हुसैनाबाद कब्बर हेलो दरबार हुसैनाबाद अल्लाहुम्मा इन्ना नसअलुकल अफ़्वा वल आफ़ियत वल मुआफ़ात दाइमत फ़िद्दीन व दुनिया वल आखिरह वल फ़ौज़ बिल जन्नति वन नजात मिनन नार वल फ़ौज़ बिल जन्नति वन नजात मिनन नार अल्लाहुम्मा अग़फ़िर ली वरहमनी व तुब अलैया इन्नका अंता तव्वाबुर रहीम अल्लाहुम्मा अग़फ़िर ली वरहमनी व तुब अलैया इन्नका अंता तव्वाबुर रहीम या अल्लाह पंजाबी करीम जे सदके असां गुनाहगारन जे हाल जे मथा रहम फरमाए मुझा मौला तू राज़ी थी मुझा मौला गुनाहगार हूं बदकार हूं बेकार हूं मुझा मौला तुझे हबीब जा उम्मती आहियूं मुझा मौला असां गुनाहगारन जे हाल जे मथा रहम फरमाए या अल्लाह तू उहे कम करा जंहिंमें तू राज़ी हुजे तुझो हबीब करीम भी राज़ी हुजे असां खां असांजो पंहिंजो महबूब
मुर्शिद करीम भी राजी हुजे मुंहिंजा मौला। या अल्लाह जेका भी जमात आई आहे हिननि जा अचण क़बूल फरमाए मुंहिंजा मौला। जेके भी झोलियूं ख़ाली भर खणी आया हिननि जूं भर मुंहिंजा मौला। हिननि खे ख़ाली न मोटाइजांइ मुंहिंजा मौला। या अल्लाह मुंहिंजे महबूबन मुर्शिद करीम जी दरगाह खे ता कामियत शाद रख, दीन सां इस्लाम सां आबाद रख मुंहिंजा मौला। मुंहिंजा मौला मुंहिंजे ॿिन्ही बच्चनि जो हमेशा ख़ैर हुजे, हिननि खे ख़ुशि रख आबाद रख मुंहिंजा मौला। हर तकलीफ़ खां बचाए ॾियनि मुंहिंजा मौला। या अल्लाह मुंहिंजे महबूबन मुर्शिद करीम जे ग़ुलामनि खे हमेशा शाद रख आबाद रख, हिननि खे बच्चनि खे ख़ुशि रख मुंहिंजा अल्लाह। नेक सालियूं बणाइनि पर मुंहिंजा अल्लाह। हिननि जे बच्चनि खे 5 वक़्त निमाज़ी बणाए। हिननि जी जेकियूं भी तकलीफ़ूं आहिनि मुंहिंजा मौला, हर तकलीफ़ तूं मुंहिंजा मौला तूं लाए। हर परेशानी हर मुसीबत तूं मार फरमाए मुंहिंजा अल्लाह। या अल्लाह बीमारनि खे कामिल शिफ़ा ॾे, ॿिया औलादनि खे नरीना औलाद नेक सालिह औलाद अता फरमा मुंहिंजा मौला। कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाइ, मर्ज़ वारनि जा मर्ज़ लाइ मुंहिंजा मौला। या अल्लाह हर ईमान वारे खे, हर मोमिन खे, हर हुसैनी जमात खे मदीनो नसीब फरमा मुंहिंजा मौला। मुंहिंजा मौला मुंहिंजे ॿिन्ही बच्चनि खे बि मदीनो नसीब फरमा मुंहिंजा मौला। मां गुनहगार जे हाले में थो बीरा फरमा, मूंखे वरी ॿीहर मदीनो जल्दी नसीब थिए मुंहिंजा मौला। मुंहिंजे साईं करीम जे दर ते किरो मुंहिंजा मौला। गुनहगार ऐं बदकार मुंहिंजा अल्लाह तूं माफ़ी ॾे। व सल्लल्लाहु तआला अला ख़ैर ख़ल्क़िही व नूर